बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों अस्सलाम वालेकुम। दोस्तों अॼु जी जेका वीडियो आहे उन जो मक़सदु आहे त वणनि मज़ा गंद गाह कीअं ख़तमु कजे। उन जे लाइ ॿ तरीक़ा आहिनि। हिकिड़ो त वण जेके ट्रिपल जीन वण आहिनि उहे त ग्लाइसोफेट दवा कंहिं बि कंपनी जी हणंदो त ख़तमु थी वेंदा हलिया। ऐं अहिड़ा वण जेके सिंगल जीन आहिनि जंहिंमें किर्स 682 आहे, SS 32 आहे, 114 आहे या अहिड़ियूं काफ़ी जिन्सूं आहिनि जेके सिंगल जीन आहिनि त उन्हनि ते फ़क़ति असां काम दवा हलाए सघूं था या अहिड़ो ज़हर जेको काम में आहे उहे जेके तव्हां दवाऊं हलाए सघो था। त असां ख़ासि तौर ते मूंखां जेकॾहिं आबादगार पुछंदा आहिनि त आऊं जेको आहे सो दवा या 4-5 साल खां वठी टार्ज़न वारनि जी जेका काम ईंदी आहे उहा ई हलाईंदो आहियां उन्हनि वणनि ते जेके सिंगल जीन आहिनि ऐं घटि में घटि बि 100 cc फी टैंक में दॿे में उन खां पोइ गाह सड़ंदो आहे। नंबर ॿी ॻाल्हि, ट्रिपल जीन जेके जिन्सूं आहिनि उन्हनि में असां ग्लाइसोफेट जो इस्तेमालु कंदा आहियूं ऐं उन सां काम पे मिलाईंदा आहियूं। त वणनि में घणनि माण्हुनि जो इहो सुवालु हूंदो आहे केतिरनि ॾींहंनि जा वण हुजनि त पोइ जेको आहे असां हिनखे स्प्रे कयूं। बाबा वणनि सां स्प्रे ॿधल न आहे, स्प्रे ॿधल आहे गाह सां। गाह तव्हांजो थी वियो त तव्हां 20 ॾींहंनि खां पोइ ॾिसी चेक कयो त हाणे गाह शुरू थियो आहे त असां स्प्रे करे छॾियूं। अच्छा, गाह नंढड़ो हुजे 2 इंच वारो त सुठो मरंदो। हीअ ॾिसो तव्हां, असां गाह मारियो आहे त पाड़ो निकिरे पियो। अब थोरो हेॾां और ते अचु, हिन पासे ॾेखार त हाणे छा ऐं हिन गाह खे हीअं पटियां थो त हीअ गाह पाड़ो निकिरे पई। पाड़ो ॾिस, पाड़ो ख़तमु थी वियो। अगरि इहो गाह फुट ॾेढ जो थी वञे उन खां पोइ असां स्प्रे कंदासीं त गाह मथां सड़ी वेंदो, पाड़ूं पयूं हूंदियूं, वरी पाणी ॾींदो त गाह थी वेंदो। हीअ असां 22 ॾींहंनि जा वण हुआ तॾहिं असां स्प्रे कयो आहे ऐं तव्हां ॾिसो हीअ विच त बिल्कुलु ख़ाली आहे। जेकर अॻिते अचु बाबा आहिस्ते आहिस्ते त हीअ ॾिसो गाह जे हशर कहिड़ो थियो आहे 22 ॾींहंनि जे वण ते। हाणे गाह हिननि में वरी थींदो ई कोन को, इहा पोज़ीशन आहे। उन करे ग्लाइसोफेट वारियूं जेके वैराइटियूं आहिनि उन्हनि जो डोज़ जेको आहे सो कम अज़ कम 300 cc या 250 cc आहे। माना तव्हां इहो न ॾिजो त असां घणी दवा पिया आणूं। जेको लीटर आहे न ग्लाइसोफेट जो उन मां 3 दॿा या वधि में वधि तव्हां 4 दॿा करे सघो था। यानी 300 cc दॿे में या घटि में घटि हणंदो आहे त 250 cc। 250 cc या घटि हणंदो 200-150 गाह कोन मरंदव। पोइ तव्हांजो दाऊं हुजनि यार दवा असरु कोन कयो। ऐं उन सां गॾोगॾु 50 cc काम उन दॿे में मिलाईंदो त उनजो डबल पावर थींदो। छो त ग्लाइसोफेट मूं ॾिठो आहे, मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन जेका आहे त छबर खे घटि साड़ींदी आहे या सावड़ी खे घटि साड़ींदी आहे। उन करे असां काम उन करे मिलाईंदा आहियूं त छबर ऐं सावड़ी बि गॾु सड़ी वञे। अच्छा, ॿी ॻाल्हि हीअ आहे त जेके दोस्त चवंदा असां जा सिंगल जीन वणनि काम लॻायूं, काम जो डोज़ बि कम अज़ कम 100 cc तव्हां माना टांकी में हणंदो पोइ वञी सुठो असरु कंदी। ऐं काम 2 शयुनि खे मारींदी, फ़क़ति हिकिड़ो सावड़ी खे मारींदी ऐं ॿियो तव्हांजे छबर खे मारींदी। ॿी कंहिं बि शइ हथ कोन लाहींदी। उन करे ग्लाइसोफेट जेका आहे उहा बि सिंगल जीन वणनि में हणी सघिजे थी, पर शर्त इहो आहे त वण तव्हांजा वॾा हुजनि, हेतिरा हुजनि, यानी अधु चेले एतिरा हुजनि। पोइ तव्हां हुनखे शील्ड लॻाए पोइ कंहिं तरीक़े सां हणो जंहिंमें हवा न हुजे, स्लो करे हेठां हणो, हेठियां पन सड़ंदा पर उहो बची वेंदो। अच्छा, ॿी ॻाल्हि हीअ आहे त ग्लाइसोफेट स्प्रे करण जे लाइ पाणी तव्हांखे अछो खपे, यानी नलके जो खपे, मोटर जो पाणी खपे, कंहिं ट्यूबवेल जो पाणी खपे, त पोइ उन में असरु अंदाज़ वधीक थींदी। जे न त वाटर जो बि आठिल पाणी आहे जेको उहो इस्तेमालु करिणो आहे, इन खां पोइ माना ख़तमु थींदी। ऐं ॿी ॻाल्हि जेका मेन आहे करणी त दोस्त चवंदा आहिनि त यार असांजो गाह कोन सड़ियो, त इन में जेका नोज़ल इस्तेमालु कबी आहे जॾहिं बि अहिड़े क़िस्म जूं दवाऊं जेके पोस्ट इमरजेंट जिन खे चयो वेंदो आहे अंग्रेज़ी में, या गाह ॼमी अचे उन खां पोइ जेके स्प्रे कजनि जंहिंमें ग्लाइसोफेट आहे काम आहे, त उन्हनि में नोज़ल होलो कोइन नोज़ल यानी 5 सोराखनि वारी नोज़ल इस्तेमालु करणी आहे। उहा नोज़ल दॿे में कॾहिं बि इस्तेमालु कोन कबी जेका जेट फैन नोज़ल हूंदी आहे, या जंहिंखे पाण ईअं खणी चऊं त जॾहिं डुआल गोल्ड हणंदा आहियूं त स्प्रे कंदा आहियूं, अक्सर आबादगार 80% उहा इस्तेमालु कंदा। उहा इस्तेमालु कंदो, उहा हीअं नोज़ल हूंदी आहे त उनजा विचां हिसा रहिजी वेंदा आहिनि, उन करे गाह तव्हांजो रहिजी वेंदो आहे। इहो ख़ुदारा नोट कयो, टेक्निकल पॉइंट आहे त तव्हांखे जेका इस्तेमालु करणी आहे नोज़ल उहा करणी आहे जेका नोज़ल होलो कोइन या का आम पाण स्प्रे कंदा आहियूं थ्रिप्स लाइ या जेसिड लाइ, उहा। त इहे 2-3 टेक्निक शयूं आहिनि। त ऐं ॿियो त पोज़ीशन कहिड़ी हुजे, यानी पोज़ीशन तव्हांजी हुजे तव्हां पाणी ॾिनो 2 ॾींहं छॾियो या 3 ॾींहं,
बनी गप हुजे माना माण्हू हली सघे उन पोज़ीशन में दवा इस्तेमालु कबी। पोइ 4-5 ॾींहं हफ़्तो छॾे पोइ तव्हां पाणी ॾेई सघो था। इन हिसाब सां तव्हांजो गाह गंद बिल्कुलु हमेशह लाइ ख़तमु थींदो ऐं तव्हांखे ज़ीरो टेंशन माना कुझु बि कोन टेंशन। बाक़ी रहियो त ईअं लबड़ चटू करे दवा हणे 200 सीसी या 150 सीसी तकड़ा तकड़ा वियो हलिया ऐं नोज़ल पोइ उहा इस्तेमालु कोन कयो, जेट फैन ते कमु कढी छॾियो त पोइ वरी तव्हांजो गाह थी वेंदो, वरी जेको आहे ॿियो दफ़ो तव्हांखे दवा हणणी पवंदी। हीअ मेन ऐं टेक्निकल ॻाल्हि आहे जेका अॼु मूंखे तव्हां सां शेयर करणी। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।